तवज्जो कजें कि अल्लाह वारी अजीब गाल फरमाई नमाज फर्ज, रोजो फर्ज, जिहाद फर्ज, हज फर्ज, ज़कात फर्ज। इन्हनि फर्जन में इन्हनि मोमिनन ते इन्हनि फर्जन में मोमिनन ते आमना जे लाल जे मथा दुरूद पढ़ भी फर्ज आ। आमना जे लाल जे मथा हिन उम्मत ते दुरूद पढ़ भी फर्ज आ। तवज्जो कजे अल्लाहु अकबर किया किया फरमाई। हाँ लेकिन उन फर्ज हिन फर्ज में ॾींहुं रात जो फर्क आ। नमाज जो हुकुम पहिरियां, हिकमत बाद में आ। रोज़े जो हुकुम पहिरियां, हिकमत बाद में आ। ज़कात जो हुकुम पहिरियां, हिकमत बाद में आ। लेकिन सोना लेकिन जॾहिं दुरूद जो वारो आयो इन में अल्लाह पाक पंहिंजो अंदाज़े बयान बदलाए छॾियो। जॾहिं दुरूद जो वारो आयो इन में हिकमत पहिरियां खे हुकुम बाद में आ। फरमाई इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू 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 अलैहि व सल्लिमू तस्लीमा। फरमाई बेशक अल्लाह आई उन जा मलाइका सलात मोकन पांजे महबूब ते। ए ईमान वारो तमाम मुझे महबूब ते सलात भी पढ़जो त सलाम भी पढ़जो। तवज्जो कजे रब करीम पाक फरमायो नमाज तवा के पढ़िया मां रब नमाज खां पाक रोजो तवा के रखणो आ। मां रब रोजे खां पाक ज़कात तवा के ॾियणी आ। मां रब ज़कात खां पाक हज तवा के करणो आ। मां रब हज खां पाक। लेकिन जॾहिं दुरूद जो वारो आयो अल्लाह पाक पंहिंजो अंदाज़ बयान बदलाए छॾियो। जॾहिं दुरूद जो वारो आयो अल्लाह पाक हुन आयो दुनिया वारो इन दुरूद पाक जी शुरुआती मां रब करीम पाण खां थो कयां। फरमाई इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। फरमाई बेशक अल्लाह ऐं उन जा मलाइका सलात मोकिल पांजे महबूब ते। ए ईमान वारो तव्हां भी मुझे महबूब ते सलात भी पढ़जो त सलाम भी पढ़जो। तवज्जो कजे अल्लाहु अकबर। सहाबी रसूल आमना जी लाल जी खिदमत में हाजिर थियो आ। अर्ज की महबूब असां तव्हां ते सलाम त पढ़ंदा हूं लेकिन सलात कीअं पढ़ूं, सलाम कीअं पढ़ंदा हूं? अर्ज कंदा हूं अत्तहियात लिल्लाहि वस्सलावात वत्तय्यिबात अस्सलामु अलैका अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातहू। फरमाई सुना असां तो ते सलाम त पढ़ंदा हूं लेकिन सलात कीअं पढ़ूं? आमना जी लाल फरमायो बच्चा कीअं अर्ज़ कंदो कर सुना कीअं? साईं फरमायो अर्ज़ कंदो कर अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद। सुभान अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद। ए असांजा रब करीम ए असांजा रब करीम असांजो अर्ज कबूल फरमा, इल्तिजा कबूल फरमा। बाना चौकड़िया रब अर्ज इल्तिजा के आगे सल्ले अला मुहम्मद। रब अर्ज यो असांजे महबूब जे शान के वधाए जाए। रब करीम फरमायो बाना तो घुरा कई मां पंहिंजे महबूब जे शान के वधाए छॾियो। अल्लाह कीअं? अल्लाह पाक फरमायो वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुका वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। फरमाई सुना तुझी पोई जिंदगी पेरी जिंदगी का आला होंदी यानी जिया ज़मानो गुज़रंदो वेंदो मुंहिंजा महबूब तुझो शान वधंदो वेंदो। जिया कुराड़ा थींदासीं तीअं मार्केट में अघु वेंदो किरंदो। जिया कुराड़ा ते छोरा पिया ॾींहं घड़ी लगे तो कुराड़ो छमा ही कर
कुराला बीमार थी दाल छोरन जी ईद साईं बुजी बाबा बीमार पे दा कटाला करे कम एडे ओडे जान छुटे समझो था लगा कुराला भी चंदा है तदई शुक्र आज को वक्त गुजरो शुक्र कोई पहर जी पारत लेकिन कायनात रे तकते ते आमना जो लहान जंजला रब करीम फरमायो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला सुना तुझी पोई जिंदगी पेरी जिंदगी का आला होंदी यानी जिया ज़मानो गुजरंदो वींदो ओ मुंजा महबूब तुझो शान बदंदो हां इन जाए अल्लाह पाक पांजे महबूब के काफस हासिल काफस मा वद्दाअका रब्बुका वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक काफस हासिल कयो काफस पीर जुल्फ़कार नक्शबंदी लिखियो इन जायते काफ मा मुराद महबूब सिर्फ तू बियो कोई ये डाटिया न की सुभान गर्मी में पंध मां करे आयो हां पर थकेला था वधी को चो सुभान तवज्जो फरमाई मा वद्दाका काफसा सरुकी काफसा काफस इन जाते काफ मा मुराद महबूब सिर्फ तू बियो कोई न चौ न सुभान अल्लाह अने काफसा की गसल के काफ गण जाए काफसा की सर की काफ गण जाए फरमाई वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाअका रब्बुका वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीका रब्बुका फतरज़ा अलम यजिदका यतीमन फआवा ववजदक ज़ालन फहदा ववजदक आइलन फअगना फअम्मल यतीम फला तक़हर वअम्मा साइल फला तनहर वअम्मा बिनिअमति रब्बिका फहद्दिस फरमाए अलम नशरह लक सदरक ववज़अना अन्का विज़रक अल्लज़ी अन्का ज़ग़रक वरफ़अना लक ज़िक्रक बिजाते फरमाया अय्युहल मुदस्सिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर व सियाबक फतकिर मौला 1,24,000 अंबिया आया तो के काफसा शुरू कोन कयो आमना जे लाल के तो काफसा शुरू कयो अल्लाह छाजे करे अल्लाह पाक आयो दुनिया वारा हो मां पांजे महबूब के काफसा शुरू छो न कया छो त आमना जे लाल तो मुके काफसा शुरू कयो अल्लाह किया आमना जे लाल अर्ज़ कयो सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिका व तबारक अस्मुका व तआला जद्दुका व ला इलाहा गैरुका फरमाए अल्लाहुम्मा इन्ना नस्तईनुका व नस्तगफिरुका व नुअमिनु बिका व नतवक्कलु अलैका व नुसरी अलैकल खैर व नशकुरुका व ला नकफुरुका व नखला व नतरुक मन यफजुरुका अल्लाहुम्मा इय्याका नअबुदु व लक नुसल्ली व नसजुदु व इलैका नसअ व नफ़िदु व नरजू रहमतका व नख्शा अज़ाबका इन्न अज़ाबका बिल कुफ़ार मुल्हिक फरमाए इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन फरमाई वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला सुना तुझी पोई जिंदगी पेरी जिंदगी का आला होंदी जिया वक्त ज़मानो गुजरंदो वींदो तिया तुझो शान वधंदो वींदो आने हिकड़ो दफो दिल सां चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमना जलाल 3,500 मील दूर 3,500 मील दूर रोजे अतर में आरामी आशिक हिते पिया कलमा पढ़ंदा वतन तवज्जो कर
फरमाई वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला। सुना तुझी पोई जिंदगी पेरी जिंदगी का आला होंदी। छा मतलब आखिरी गाल छा मतलब तवज्जो कजे अल्लाहु अकबर। ओ मुझा महबूबा आलम अरवाह में तुझी जिंदगी आला, लेकिन अमर जे बतन में अचन हुन का वधीक आला। अमर जे बचन में अचन तुझी जिंदगी आला, लेकिन विलादत बासादत तुझी हुन का वधीक आला। तुझी विलादत बासादत आला, लेकिन बचपन तुझो हिन का वधीक आला। ओ मुझा महबूबा बचपन तुझो आला, लेकिन जवानी तुझी हुन का वधीक आला। ओ मुझा महबूबा तुझी कुआरप आला, लेकिन शादी कर तुझी हुन का वधीक आला। ओ मुझा सुना कारे हिरा में भी करे इबादत कर आला, लेकिन सुना नबुवत जो ताज तुझे सिजर सिर मुबारक ते सजायण हुन का वधीक आला। ओ मुझा महबूबा दुनिया जी जिंदगी आला, महबूबा मक्की जिंदगी आला, लेकिन मदनी जिंदगी हुन का वधीक आला। वो आमना जलाल बदर जे मैदान ते अचण आला, लेकिन हुनैन जे मैदान ते ओद जे मैदान ते अचण हुन का वधीक आला। फतह मक्के वारे मैदान ते अचण आला, हुनैन जे मैदान ते अचण हुन का वधीक आला। ओ मुझा महबूबा हिजरत जो सफर का आला, लेकिन मेराज जो सफर हिन का वधीक आला। ओ मुझा महबूबा ये दुनिया जी जिंदगी आला, लेकिन रोज़े अतर जी जिंदगी हिन का वधीक आला। आमुना जलाल रोज़े अतर जी तुझी जिंदगी आला, लेकिन क़यामत जे ॾियारे हिन सॼे राज जो राणू थियण हिन का वधीक आला। सॼे राज जो राणू थियण आला, लेकिन महबूबा क़यामत जे ॾियारे मक़ाम महमूद ते बीह करे हिन उम्मत जे लाइ दुआ घुरण सिफारिश करण अर्ज़ करण हिन का वधीक आला। ओ मुझा महबूबा क़यामत जे ॾियारे या सिफारिश करण आला, लेकिन रोज़े हौज़े कौसर ते बीह करे पंहिंजे मुबारक नथन सां हिन उम्मत खे जाम पियारणो हिन का वधीक आला। जाम पियारणो आला, लेकिन सुना क़यामत जे ॾियारे सारी उम्मत समेत जन्नत में दाखिल थियण हिन का वधीक आला। अजीजो ई प्रोग्राम फकीर मोहम्मद कासिम रखा पांजे वालिद मोहतरम इंतहाई मिस्कीन मानू गरीब मानू फकीर मानू हिन जी भेण बीमार ही माने सां राब्ते में हुयसि। मूंखे ख़बर आहे त अल्लाह जी बानी केतिरी तकलीफ़ काटी, पर अल्हम्दुलिल्लाह मुसलमान के अल्लाह वारे के ॾिठो तो उनखे बिल्ली गड़ हुयो, माना कुटीअ में नासूर जो गड़ हुयो। कहिड़ा हाल अथई? अल्हम्दुलिल्लाह जी रत ऐं गंद वही तू ठीक हो? अल्हम्दुलिल्लाह ठीक हो जी अल्हम्दुलिल्लाह। जिस्मानी बीमारियां मरी विदुसिया खत्म थी वेंदी। शुक्र आ जो को रूहानी बीमारी कान ॾिनी थई, शिरक जी बीमारी कान ॾिनी थई, बिदअत जी कुफ्र जी बीमारी कान ॾिनी थई, मुनाफिकुल कयो थई, के ताई भी गुनाह जी बीमारी कान ॾिनी थई। जेकॾहिं मरी वञा वह हमेशा साण होंदी, पर जिस्मानी बीमारियां या खत्म थी वेंदी। मोमिन जे लाइ अल्लाह पनाह जे बीमारी न दी, पर बीमारी में रहमत। मोमिन जे बीमारी में रहमत। हदीस में इंदो आ हजरत अय्यूब अलैहिस्सलाम अल्लाह जो पैगंबर 18 साल मुसलसल बीमारी में गुजारिया थई। 18 साल मुसलसल बीमारी में गुजारिया थई। तवज्जो हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम 18 साल बीमारी में गुजारिया। आम तौर ते ॿुधंदा हूं हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम जे जिस्म में जीत पजी। बाबा से चवंदा त इहा ॻाल्हि बिल्कुलु ग़लत आहे। हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम अल्लाह जो पैगंबर
के जीत पवण ए बीमारी थी 18 साल वो ठीक थी वियो जने ठीक थियो के पुछस अयूब डे खबर ही जिंदगी किया हुआ जिंदगी किया हुई बीमारी वाली जिंदगी शफा वाली जिंदगी ही रहमता बीमारी भी अल्लाह ताला जे तरफा रहमत हुई जी किया जी जने मां बीमार हुयस सुबह जो भी शाम जो भी अल्लाह मुका पुछंदो त अयूब केड़ा हालत है थकई लई विंदा सूरई लई विंदा अजीजो मोमिन जे लाइ बीमारी रहमत मोमिन जे नाले ते पुटरो नेक साले वा इहो भी रहमत या सदको जारी आ इहो भी ईसाल सवाब के मयत जे लाइ खैर खिरात करण ईसाल सवाब हज़रत जाबिर रज़ी अल्लाह तआला रसूल सां खिदमत में हाजिर थियो साईं मुजी अमड़ वफात करियो मां कुछ करे सका तो साईं ने फरमाया जाबिर तू पांजे मां जे नाले ते पांजे मां जे नाले ते हिन दौर में वरी नलको बाबा साईं चंदा त नलको के गाणायो पर कोशिश कयो त का बेवह माई हुजे मदरसन में मस्जिद में लगी था मिलन पर का चाचे का बेवह माई जे न्याणियों परेशान हो गया उन्हें घेड़ा जो बाबा सही चंदा त 6 महीने 12 महीने वरी सार बिल हो हले थोड़ा खराब थी जेके हणा न था सके 18 मिनट यो भी साल सवाब वो मदरसे में उस्ताद तो पढ़ाए पियो उस्ताद अज खां पो महीने महीने ते 1000 माडी न 500 में माडी न 1500 माडी न ये बच्चा पढ़ंदा कलमा याद करदा कुरान पढ़ंदा यो ईसार साहब जो असां जे वडन के मिलल मुजो को चयो अल्लाह पाक कबूल मकबूल मंजूर फरमाए तमाम दोस्तन ने बुधन कबूल मकबूल मंजूर फरमाए आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।